खबर ॾींदा हलूं कोटली में समाजी तंज़ीम अवामी ऑर्गेनाइज़ेशन एडवाइज़र कंपनीअ जो इजलास चेयरमैन सैयद इरफान अली शाह जी सदारत हेठि अवामी ऑर्गेनाइज़ेशन ऑफिस में थी गुज़रियो। इजलास में सईद कादिर पवर, ज़ाहिद हेबाड़ी, खलील चन्ना, एजाज़ महमूद समेत ॿियनि अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त इजलास में गॾियल तौरु फ़ैसिलो कंदे खलील अहमद चन्ना खे मरकज़ी इतलात सेक्रेटरी मुक़ररु कयो वियो आहे, जॾहिं त एजाज़ अली महमूद, गुल ज़मान सरगाणी, दीदार काबूरो ऐं शहरयार महमूद खे म्यूनिसिपल बोलाड़ीअ जो उहिदेदार मुक़ररु कयो वियो आहे। इजलास में उहो बि फ़ैसिलो कयो वियो त मई 2022 में अवामी ऑर्गेनाइज़ेशन तंज़ीम पारां सालियानो नाणो कन्वेंशन मलिक असद सिकंदर जी सरपरस्ती मुनक़द करायो वेंदो। उन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त अवामी ऑर्गेनाइज़ेशन तंज़ीम मलिक असद सिकंदर जी क़यादत में अवामी जी ख़िदमत जो सिलसिलो जारी रखंदी, जॾहिं त पाकिस्तान पीपल्स पार्टी बल्दियाती चूंडनि में भरपूर कामयाबी माणींदी ऐं वफ़ाक़ हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी आहे। रिपोर्ट इरफान अली मला, अमल न्यूज़, कोटड़ी।